खेरापुर नथन शाह में 3 ॾींहं अॻु राति देर सां लोलझा इंडस हाईवे ते ज़ख़्मी हालत में पियल नामालूम शख़्स खे उते मौजूदु माण्हुनि खेनि तालका इस्पताल पहुचायो हुयो, जंहिं बाद ज़ख़्मी शख़्स खे लाड़काणे नियो वियो त खेनि रस्ते में फ़ौत थी वियो, जंहिं बाद नामालूम शख़्स जी लाश खे 3 ॾींहं गुज़रण बावजूद बि सुञाणप न थी सघी, जंहिं बाद टाउन कमेटी पारां लाश खे लावारिस तौर ते गुसल ॾेई जनाज़े निमाज़ तालका इस्पताल में अदा करण बाद लाश यकीन शाह क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ हाफ़िज़ आबिद ॿुधियो पढ़ाई, जॾहिं त जनाज़े निमाज़ में SHO के एन शाह ऐं तालका इस्पताल जे डॉक्टरनि हाफ़िज़ मोहम्मद अमीन जमाली, टाउन कमेटी जे अमले समेत ॿियनि शिरकत कई। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खेरापुर नथन शाह।